अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां ज़ुल्फ़कार वली ऐं अवां ॾिसी रहिया आहियो छंटका न्यूज़। नाज़रीन, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असां जेको प्रोग्राम असां नओं स्टार्ट कयो आहे, जंहिंमें असां हिकु ॿ प्रोग्राम करे चुका आहियूं ऐं जंहिं प्रोग्राम जो नालो आहे यादगिरियूं। हाणे इन यादगिरियूं प्रोग्राम में उन्हनि शख़्सियतुनि खे असां मदहू कयूं था त जेके पंहिंजी पंहिंजी फील्ड में जंहिं टाइम ॾिनो हुजे, महिनत कई हुजे ऐं स्ट्रगल करे पंहिंजे उन उहिदे ते या अवामी जेको आहे सो नज़र में कमु कया हुजनि या पंहिंजे जेको इलाइक़े में कमु कया हुजनि, मतिलबु स्ट्रगल करे हू पंहिंजी उन लेवल ते पहुतो हुजे। हाणे असां जंहिं शख़्सियत खे अॼु असां मदहू कयो आहे, उहे न सिर्फ़ु लाड़काणो पर पूरे सिंध में सुञाता वेंदा आहिनि। उन्हनि जा जेको आहे सो उन्हनि जो जेको तालुक़ु आहे उहो पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां आहे ऐं लाड़काणे शहर सां आहे। हिते जॾहिं बि लाड़काणे में या ख़ासि तौर ते जीअं चइजे नज़र मोलो त जॾहिं बि कंहिं बि ग़रीब मिसकीन जो को बि जेकॾहिं कमुकारु पवंदो आहे त पहिरियां साईं जो नालो यादि पवंदो आहे ऐं को बि जेकॾहिं उन्हनि जो मसइलो हूंदो आहे त उहो साईं घणे तौरु हल कंदा आहिनि। हींअर असां तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं मोहतरम अमानत अली अबड़ो साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अच्छा साईं, हाणे अॼु जेको असांजो पहिरियां त इहो जेको छंटका न्यूज़ जो जेको प्रोग्राम आहे यादगिरियूं जी, इन हवाले सां असां जेको शुरूआत कई आहे त उन्हनि दोस्तनि सां असां वञी मिलूं जिन ताईं ॿिया दोस्त न पहुता आहिनि या उन्हनि अहिड़ा हीरोज़ बि आहिनि जेके लिकल आहिनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम साईं, सभ खां तव्हांजी महिरबानी, तव्हांजे चैनल जी महिरबानी। असली पाण असां जेको आहे त जंहिंखे चवां असांजी पैदाश, असांजी रहाश, असांजो ॻोठु असली ॻोठु नाइच आहे। जेको ॻोठ जो नालो आहे हुयासीं असां अबड़ा, पर असांजे ॻोठ जे जीअं ॿाहिरों रोड हूंदा आहिनि, उन्हनि रोडनि सां के नाइच क़ौम वेठी, पोइ उन्हनि जूं के इहे मिशनियूं अन्न पीड़ाइण जूं उहे मशहूरु हूंदियूं। पोइ ॻोठु नाइच, असांजो ॻोठु तारीख़ी मशहूरु आहे, कंहिं संधियुनि खां वठी आहे। कंहिं टाइम में असांजे ॻोठ में तमामु वॾी पंचायत हिंदू क़ौम जी हुई, सिख हुया, असांजो दीवान हुया, कूली हुया, मिडिल स्कूल हुया, मुख़्तियारकारी हुई असांजे ॻोठ में नाइचनि में। उहो माल जी जेका पिड़ी थींदी आहे उहा लॻंदी हुई। तमामु स्टेशन जेका बीड़े चांडे वारी आहे रेलवे स्टेशन, उहा असांजे ॻोठ में मंज़ूरु हुई। उहो हालातूं जेके पाकिस्तान जूं थियूं ऐं हिंदुस्तान जूं थियूं, उन में पोइ हिसा थी विया, धड़ा थी विया, जंहिंमें हिंदुनि जो असांजो लॾ पलाण जेको आहे त शुरू थी वियो। जेका उहा स्टेशन कैंसिल थी वञी बीड़ो चांडे में ठही। पोइ असांजो ॻोठु असांजे नाले सां हुयो, असांजे ॾाॾे जो नालो हुयो अली मोहम्मद ख़ान अबड़ो, जेको असांजो मशहूरु हुयो। जेका असांजी तरन्नम नूरजान जेका असांजी टीवी फनकार हुजे, उहा असांजे ॻोठ में रोंबो करे वई आहे, उहा असांजे ॻोठ में रही वई आहे। उहा लाहौर खां आई हुई, उहा अचे हिते रही हुई, असांजे ॻोठ में रोंबो करे वई आहे। ॻोठाणनि सां गॾु हुते ज़मीननि में लथी। पोइ हलंदे हलंदे जेको आहे त कंहिंखे चवां के हालातूं अहिड़ियूं थी वियूं, लॾ पढ़णु शुरू थी। ज़मीनदारी असांजी उते आहे असली, असांजूं ज़मीनूं ॻोठु नाइचनि में आहिनि। उन खां पोइ रशीद वगण जे भरिसां असांजो जेको आहे त ॻोठु तालबाणी आहे, जत आहिनि, जीवणपली जो आहे, ओस्मान अबड़ो आहे, यूनियन काउंसिल रतोकोट हुजे, यूनियन काउंसिल नाइच हुजे, यूनियन काउंसिल रशीद वगण हुजे, जिन सां असां वास्तो रखूं था। असांजूं ज़मीनूं आहिनि उते, असांजी ख़ानदानी अपनि ॾाॾनि खां वठी। इन में मां तव्हांखे इंटरप्ट कयां थो, जेका तालीम तव्हांजी हुई जेका प्राइमरी जी, उहा तव्हां किथे हासिलु कई? असांजी जेका प्राइमरी हुई असांजी ॻोठु नाइचनि में शुरूआति थी। मुंहिंजी हिकु असांजो जेको आहे त 75 में मुंहिंजी पैदाश आहे ॻोठु नाइचनि में। असांजे वाल साहिब जो नालो गुलाम नबी ख़ान हुयो, मशहूरु नबर ख़ान जे नाले सां हुयो। मुंहिंजी पहिरें दर्जे खां वठी उते थी आहे, तक़रीबन मां 3-4 दर्जनि ताईं उते पढ़ियुमि। पोइ उन खां पोइ असांजे वाल साहिब जी वफ़ात थी। असांजे वाल साहिब जी वफ़ात थी 87 में, अचानक अटैक थी वियो। पोइ जेका मां ॻोठु नाइचनि मूं तालीम कई, नज़र महल प्राइमरी स्कूल आहे, वरी मां हिते शुरूआति कई तक़रीबन 5 खां पोइ जेको आहे त कंहिंखे चवां मां वरी जेका तालीम कई आहे उहा असांजो जेको आहे त म्यूनसिपल स्कूल लाड़काणे में कई आहे।
मां मैट्रिक बि हिते कई आहे, 9th बि हिते कई आहे, फस्ट ईयर बि हिते कईसीं, इंटर बि हिते कईसीं। पोइ उन खां पोइ जॾहिं शुरूआति असांजी तक़रीबन हिते असां 89 में 89 में हिते असां आया आहियूं नज़र माला में। मुंहिंजी शुरूआति 89 में आया? हा, हिते असां जेका शुरूआति हुई मुंहिंजी ॻोठ में बि असांजो ख़ानदानी जेको बि ख़ानदान हुयो उहो पीपुल्स पार्टीअ सां वास्तो हुयो। सियासी तौर ते जेकॾहिं असां अचूं था त पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां जेको तव्हांजो तालुक़ु थियो तव्हांजे वॾड़नि जो, त उहो छा तव्हांजे बाबा साईं जो तालुक़ु थियो या तव्हांजे ॾाॾा साईं जो थियो, ऐं उन्हनि जो जेकॾहिं तालुक़ु थियो त कंहिंखां स्टार्ट वरितो? असांजो साईं पीपुल्स पार्टीअ सां पहिरियों असांजो जेको तालुकात हुयो, असांजो जेको आहे त असांजो खोड़नि साहिबनि सां असांजो हूंदो हुओ। शाह मोहम्मद खोड़ो साहिबु हूंदो हुओ, असांजो ॾाॾो अली मोहम्मद ख़ान भुट्टो साहिबु, खोड़ो साहिबु, ताज मोहम्मद वकील साहिबु हुयो जेको अबड़ो साहिबु हुयो, असांजो हुसैन अली इसराण साहिबु, हसन अली इसराण साहिबु, अली हसन अकड़ो साहिबु, इहे पाण में दोस्त हूंदा हुआ, तमामु किलो दोस्त हूंदा हुआ। पोइ असांजो जेको ॾाॾा साईं हुयो अली मोहम्मद ख़ान, उन जो तालुकात जेको आहे त उहो हुयो खोड़नि सां। पोइ वरी अचानक दोस्ती त हुई। पोइ भुट्टो साहिबु जॾहिं गवर्नमेंट में आयो त भुट्टे साहिब सां तमामु असांजे ॾाॾे जो वेझो तालुकात हुयो। शेर मोहम्मद ख़ान हुयो हिते नज़र में, असांजो अलवरायो ख़ान हूंदो हुयो, असांजो ख़ानदान जेको अबड़ा जो हुयो, असांजी राश नज़र ओॾे लाड़नि में नाइच में हूंदी। पोइ उन्हनि टाइम खां वठी जेको आहे त भुट्टे साहिब सां असांजो तालुकात ॾाॾा साईंअ जो हुयो। ॾाॾा खां पोइ असांजे वाल साहिबु हुयो, चाचो हुयो, असां हुयासीं। असां उन पीपुल्स पार्टीअ सां हलंदा था अचूं। असां तक़रीबन 92 मां यूनियन काउंसिल जो पीपुल्स पार्टीअ जो उहिदेदार थियो आहियां। तालके वर्कर कमेटीअ जो मां मेंबर थियो आहियां। असांजो उन खां पोइ वरी अचो 96 में, त 96 में मां ज़िला काउंसिल जो मेंबर थियो आहियां पीपुल्स पार्टीअ जो। तालके लाड़काणे जो बि मां उहिदेदार थियो आहियां पीपुल्स पार्टीअ जो। जॾहिं मोहतरमा जी गवर्नमेंट आई, उन खां पोइ 96 में जेका पहिरीं आई, इन खां पोइ 88 में असांजूं गिरफ़्तारियूं थियूं। अच्छा, इन में इतां ई तव्हां कंटिन्यू कजो। तव्हांजो जेको ॾाॾा साईं आहे त उन्हनि जी डेथ कॾहिं थी ऐं तव्हांजे वालिद साहिब जी डेथ कॾहिं थी? असांजे वाल साहिब जी 87 में डेथ थी। उन खां पोइ असांजा ॾाॾा साईं हुयो, उहो हले पोइ तक़रीबन असांजे ॾाॾा साईंअ जी वरी 88 में वफ़ात थी। अच्छा, 88 में वफ़ात थी। 88 खां पोइ 89 में असां हिते आया आहियूं, पर असांजो ॻोठ सां तालुकात पंहिंजो रहियो आहे। जीअं यूनियन काउंसिल मोहतरमा सां कॾहिं तव्हां वेही करे इहा ॻाल्हि कॾहिं कई, तव्हांजी मुलाक़ात थी त भई असां जेकॾहिं तव्हां लाड़काणे में आहियो, ज़ाहिर उन खां पोइ त 96 में त तव्हां लाड़काणे में हूंदो न? 88 में 89 असां जॾहिं हिते आयासीं, असां 95 में मुंहिंजी गिरफ़्तारी थी। जॾहिं मोहतरमा जी कहिड़े सिलसिले में? मोहतरमा सां तव्हां वेझा आहियो, तव्हां जेको आहे जॾहिं सियासी हिसाब सां असांजी गिरफ़्तारी थी, जेको बिना कंहिं सबूत जे, बिना कंहिं ॻाल्हि जे मूंखे जेको आहे गिरफ़्तार कयनि। जेको आहे त ईअं की चवां, ओॾी महिल अकबर आरआई हुयो SSP उन टाइम में। पोइ उन टाइम में मुंहिंजी जेको आहे बेगुनाह मूं ते ईअं केस दाख़िल करे सियासी। पोइ उन में असांजो मरहूम हाजी मनोहर अब्बासी हुयो, उन सां तालुकात मुंहिंजो तमामु घणो हूंदो हुयो। उन खां पोइ असांजो सफदर अब्बासी साहिबु, नाहिद ख़ान, असांजो आसिफ़ सुमरो साहिबु, अब्दुल रज़ाक सुमरो साहिबु, मरहूम अयाज़ सुमरो साहिबु, मुंहिंजा उहे वकील हुया। मूंखे उन्हनि जेको आहे त छॾायो। उन खां पोइ जॾहिं 96 में 96 में मोहतरमा जी गवर्नमेंट आई, मोहतरमा खे ॿुधाइनि त हीअं अली मोहम्मद ख़ान जो पोटो आहे जेको तमामु एक्टिव बि आहे। 96 में त हुकूमत वई हुई, 93 में ओॾी महिल हुकूमत हुई। अच्छा, मुर्तज़ा साहिबु? हा, ओॾी महिल मोहतरमा अञा जो मुर्तज़ा शहीद न थियो। सही। उन खां पोइ मूंखे मोहतरमा शहदाद कोट घुरायो। हितां जो लाड़काणे जो कमिश्नर DC मुख़्तियारकार लाड़काणो, उहे मूंखे आया वठण त तव्हांखे मोहतरमा घुरायो आहे। मोहतरमा जी दावत हुई नादर मक्सी साहिबु मानीअ जी दावत, मां जांदो। उते मां वियुमि, मोहतरमा मूंखां पुछो, मूं वटि तस्वीरूं बि हुयूं ॾाॾा साईं जूं। उन में के दोस्तीअ में अहिड़ियूं अजीब तस्वीरूं हुयूं भुट्टे साहिब जूं। त हाणे जीअं भुट्टो साहिबु किथे ईअं वेठो आहे, हेठि जीअं बेट ते, त असांजो ॾाढो मथे वेठो आहे। तमामु क्लोज़ दोस्त हुया पाण में। पोइ मूंखां सॼी हिस्ट्री पुछियईं। पोइ मां घुरीमांसि त मूंखे नौकिरी ॾियो। ओॾी महिल हिन गैस में तमामु दोस्तनि खे, सिपाह वारनि खे, यूथ वारनि खे घणियूं नौकिरियूं मिलियूं। पोइ मूंखे चई ठीकु आहे। पोइ मोहतरमा आई, ईद मिलन पार्टी हुई नवंदरे में।
वो मुंहिंजो तालुकात हाजी साहब सां आबासी जेको आहे उन्हनि सां तमामु घणो हुयो। इन विच में मूंखे हाजी साहब वारनि देह जो पंहिंजीअ जो शाहनवाज़ जो चेयरमैन बि करायो, ज़कात जो देह तालिबाणीअ जो बि मूंखे चेयरमैन करायो आहिनि, देह शाहनवाज़ जो बि मूंखे चेयरमैन करायो आहिनि। हिते जिते वेठा आहियूं नज़र माले में हे वाह नबी बश्क दे आहे, हितां जो बि मूंखे चेयरमैन करायो आहिनि। इहे तक़रीबन 4 मूंखे चार्जूं हुयूं चेयरमैनीअ जूं। उन खां पोइ वरी मां तालुके जो उमेदवार थियुमि पीपल्स पार्टीअ सदर ते, त बि हाजी साहब वारनि मुंहिंजी हिमायत कई। निसार खोड़े साहब वटि इलेक्शन हुई, उते मुंहिंजे करे जेको आहे चवनि त अमानत अबड़े खे सदर कयो। पोइ शायदि उन्हनि चयो त बंद अली इसराण खे था कयूं, उन ते हाजी साहब वारनि बाइकाट कयो मुंहिंजे करे। पोइ ईद मिलन पार्टी थी नऊं दरे, उते को सेलर हुयो मोहतरमा जो, उते वियो मां एप्लीकेशन ॾिनमि त मूंखे नौकिरी ॾियो। पोइ हाजी साहब वारनि चयो मोहतरमा खे त असली सियासी आहिनि, असली ख़ानदानी आहिनि, तमामु भुट्टे साहब सां हिननि जो क्लोज़ वास्तो हुयो। जॾहिं बि भुट्टो साहब लाड़काणे में ईंदो हुयो, गवर्नमेंट में हुयो, त भुट्टो साहब अली मोहम्मद ख़ान जे दर ते पाण बिना कंहिं पुछा जे ईंदो हो। कर्मा बाग में असांजा बंगला हुया, कर्मा बाग ऐं लीलाबाद। ममताज़ ओॾी महिल ममताज़ भुट्टो साहब शायदि गवर्नर हुयो उन टाइम में, उते ईंदो हो त बि असांजो ॾाढो न मिलंदो हुओ, त बि भुट्टो साहब वापसि मोटी ईंदो त अली मोहम्मद ख़ान कावड़ियल आहे। पाकिस्तानी चौक ते का सैलून हुई, उते वेहंदा हुआ सभु ज़मीनदार वॾेरा। पोइ भुट्टो साहब हितां ट्रक हितां क्रॉस कयो ऐं त बि पंहिंजा गुल लाहे असांजे ॾाॾे खे ईअं हया ऐं हुन झपिया हुया। पोइ मूंखे मोहतरमा खे को हुननि ॿुधायो त हिनखे को सियासी उहिदो ॾियूं। पोइ मोहतरमा मूंखे पाकिस्तान बैतुल माल जो चेयरमैन कयो ज़िले जो। हा, ओॾी महिल ई चयनि नाहिद बाजी नाहिद खे हुकुम ॾिनुनि, जेको 3 ॾींहं ते मुंहिंजो नोटिफिकेशन निकितो। उन में असां इहो कहिड़े सन जी ॻाल्हि आहे? इहा अथई 96 में मुंहिंजो नोटिफिकेशन निकितो चेयरमैनीअ जो ज़िले जो। उन में मुंहिंजा जेके मेंबर हुया, जेके इन में 6 मेंबर थींदा आहिनि, उन में मुंहिंजा मेंबर जेके हुया मरहूम ग़ुलाम लाइ माहोटो साहब माहोटनि जो, उहो बि मुंहिंजो मेंबर हुयो। नूरुद्दीन अबड़ो साहब बि मुंहिंजो मेंबर हुयो। नज़ीर अहमद ख़ान लाहौरी साहब उहो बि मुंहिंजो मेंबर हुयो। आफ्ताब शहबान मीराणिया फतेहपुर जो सदर, उहो बि मुंहिंजो मेंबर हुयो। डॉक्टर भगवान दास जेको रेशम गलीअ जो आहे मीनाइटीअ ते, उहो बि मुंहिंजो मेंबर हुयो। उन जी ॿी भेण आहे डॉक्टर, उहा बि मुंहिंजी मेंबर हुई। 6 मुंहिंजा मेंबर हुया। मां बैतुल माल जो चेयरमैन हुयुमि, ज़कात जो बि चेयरमैन हुयुमि, मां उन में रहियुमि। अचानक मोहतरमा जी गवर्नमेंट हली वई, असांजो मीर मुर्तज़ा शहीद थियो, जंहिंजे करे हली वई गवर्नमेंट। असां बि जेको आहे त हटी वियासीं। उन खां पोइ इहो सिलसिलो पियो हलियो उहिदनि ते, जेको पार्टीअ में रहिया आहियूं असां जेको आहे त जंहिंखे चवां पुराणा 96 खां वठी डिस्ट्रिक्ट, असां ज़िले ते बि आया आहियूं, डिस्ट्रिक्ट ते बि आया आहियूं। माना तव्हांखे तक़रीबन लॻभॻि केतिरा साल थींदा तव्हांजो रिश्तो जेको पीपल्स पार्टी सां रहियो आहे? जेका शुरूआति मुंहिंजी थी आहे उहा तक़रीबन मुंहिंजी अञा नई जवानी मुंहिंजी तक़रीबन ख़ानदान त असांजो पुराणो आहे। पीपल्स पार्टीअ जो बुनियाद बि पोइ थियो आहे। भुट्टे साहब सां असांजो पुराणा असांजा रस्ता हुया। भुट्टो साहब जंहिं ॾींहुं बंगले ते हिते हुते हूंदो असांजो ॾाढो गॾु हूंदो, अली मोहम्मद ख़ान। असांजो पार्टीअ जो बि बुनियाद पोइ थियो आहे भुट्टे साहब सां तमामु जवानीअ जा। इहो तव्हांजो रहियो रिश्तो उन्हनि सां तमामु घणो मज़बूत। छा तव्हां इन खां पहिरियां या विच में या कावड़ जो इज़हार या के ॿी का पार्टी कॾहिं जॉइन करण जो सोचो या वियो? पार्टी ताईं कॾहिं बि कोन असां ॿी का वञी ईअं शमूलियत करे ऐं माण्हू जॉइन करे। बाक़ी जेको आहे त दोस्तीअ में कॾहिं कॾहिं हाजी साहब वारनि मूं असांखे तकलीफ़ न हूंदी। पोइ कॾहिं के ॿिया वरी पीपल्स पार्टीअ जा जीअं हूंदा अब्दुल ख़ालिक भुट्टो साहब हुयो, शबीर मोहम्मद चांडियो साहब हुयो ज़िले जो हुयो। पोइ उहिदे ते कॾहिं कावड़ बावड़ थींदी उहो बि साइड करे वेही रहंदा हुआसीं। रहिया आहियूं पीपल्स पार्टीअ में, पीपल्स पार्टीअ जा आहियूं, रहंदासीं। छो त पीपल्स पार्टी भुट्टे ख़ानदान जी आहे, कंहिं वॾेरे जी, कंहिं जागीरदार जी, कंहिं सरमाएदार जी न आहे। जेकी बि सुञाणप आहे पीपल्स पार्टीअ जे करे सुञाणप आहे। जंहिं बि MNA MP जी सुञाणप आहे पीपल्स पार्टीअ जे करे आहे। जेको बि पीपल्स पार्टीअ खे छॾे वियो आहे, जेको पीपल्स पार्टीअ खां साइड थी वियो आहे, केतिरनि जा मिसाल आहिनि, केतिरनि जा नाला खणूं। परवेज़ शाह हूंदो पुराणो असां सां रहंदो, बीबीअ सां तमामु असां घणो रहिया आहियूं। मोहतरमा जॾहिं बि हिते ईंदी, अब्बासी ख़ानदान वारनि वटि उते ईंदी, बंगले में रहंदी,
उते मां हूंदो हुउमि अंदरि सॼी राति असां हूंदा हुआसीं उते बीठा हूंदा हुआसीं मोहतरमा जी सिक्योरिटीअ में तमामु मोहतरमा सां असांजो वेझो तालुकात हुयो अब्बासी ख़ानदान जे करे। जेका तव्हांजी प्राइमरी खां जेसिताईं तव्हांजी एजुकेशन थी तव्हां छा था सम्झो त उन पीरियड में भले प्राइमरी खां तव्हां कॉलेज ताईं खणी आया आहियो तव्हांजो अहिड़ो टीचर जेको फेवरेट जेको अॼु ॾींहं ताईं तव्हां खां न विसरियो हुजे? साईं हाणे जीअं हिन महिल ॾिसो नंढे लाइ जो माण्हूअ जो हिकिड़ो जेको आहे पर जेको ॾिठो वञे त मुंहिंजो नंढे लाइ खां वठी तमामु सियासत सां घणो शौक़ु हूंदो हुओ। मां सोचींदो हुउमि मां सियासी थियां मां सुठा कम कयां मतिलबु स्कूल जे पढ़ण दौरान बि तव्हांजो ध्यानु हूंदो ध्यानु हेॾे हूंदो। पोइ वरी जॾहिं मां हिते आयुमि त मुंहिंजो ज़हन हिकु त सियासी हुयासीं नेचर असांजी कल्चर हिकिड़ी सोच असांजी माण्हुनि सां घणी हुई। पोइ जॾहिं मां हिते ॾिठुमि त अवाम जा तमामु घणा मसइला आहिनि जेके हल नथा थियनि। पोइ मां इन फील्ड में फ़ैसिलनि वारीअ में अचे ख़ानदानी त असां हुयासीं इन विच में असांजो वाल साहब बि वफ़ात करे वियो चाचा साईं बि वफ़ात करे वियो असांजो बाबा साईं बि वफ़ात करे वियो। तव्हां पाण में जेके भाइर आहियो जी केतिरा तव्हां पाण में भाइर आहियो ऐं उनखां अलावा तव्हां कहिड़े नंबर ते आहियो? अल्लाह जी महिरबानीअ सां असांजी तमामु ठीकु ठाक फैमिली आहे। असां ॿ असांखे चाचा हुया असांजे वाल साहब वारा 3 भाइर हुया असां ॿाहिरि 5 आहियूं पाण में जेको हाणे ॿिए 3-4 महीना थिया आहिनि हिकिड़े भाउ जी असांजे अटैक थियुसि वफ़ात थी वई उहो मूंखां ॿियो नंबर हुयो। बाक़ी असां वॾो मां आहियां 3 मूंखां नंढा आहिनि अञा। असांजे वरी ॿिया जेको चाचो आहे उन जा 6 पुट आहिनि उहे बि माशाल्लाह जवान आहिनि। ॿियो जेको असांजो चाचो आहे असांजो उन जा बि 3 पुट आहिनि जवान आहिनि। असांजी फैमिली तमामु पढ़ी लिखी बि आहे। असांजो बाबा जन जो जेको सोटु आहे डॉक्टर मुश्ताक हैदरी साहब जेको हिते प्रिंसिपल बि थी रहियो आहे पैरामेडिकल जो। ॿियो बाबा जन जो जेको सोटु आहे उहो असांजो सिंध लेवल ते आहे हाणे वाटर मैनेजमेंट जो डायरेक्टर आहे अयाज़ हुसैन अबड़ो जेको हिन महिल बि आहे पोस्ट ते उनखे टोटल सिंध सॼी कवर कंदो आहे। उहो इहे ख़ानदानी के नंढा वॾा के छोकिरा तालीम वठनि था। हाणे त घणो सुधारो अची वियो आहे के नंढड़ा असांजा लाहौर यूनिवर्सिटीअ में पढ़नि था। में तव्हां जूं शादियूं घणियूं थियल आहिनि ऐं जेका तव्हांजी शादी थियल आहे उहा तव्हां पंहिंजनि मां कई या धारियुनि मां? मां साईं शादी हिकिड़ी जेका पहिरियां कई अमड़ जे वाल साहब जे चवण ते उहा कई मुंहिंजी पंहिंजी मामे जी धीउ आहे। उहो मुंहिंजी लाहौरी ख़ानदान मां जेके लाहौरी साहब बाज़ीकर पुल खां वेठा आहिनि नवाबी घराणो आहे। उहे बाबा जन जा बि नानाणा हुया लाहौरी साहब असांजा बि नानाणा हुया। हिकिड़ी मां पंहिंजे हुतां मामे जन वटां कई आहे शादी। ॿी जेका मां शादी कई उहो असांजो सहता क़ौम आहे जेके कराचीअ में फैमिली हुआ उते पढ़ी लिखी फैमिली हुई जेका उते रहंदा हुया कराचीअ में। पोइ असांजी बि राश हुई। ॿी जेका मां शादी हुतां कई 2 शादियूं मुंहिंजियूं थियल आहिनि। अल्लाह जी महिरबानी औलाद तव्हांखे अल्लाह जी महिरबानी सां औलाद मुंहिंजी जेको आहे त तंहिंखे चवां वॾी जेका घरवारीअ मां जेका लाहौरी ख़ानदान मां उन मां 4 नंढड़ा आहिनि मूंखे पुट। असांजो हिकिड़ी नंढड़ी आहे जेका ॿी शादी कई आहे मां उन मां मूंखे 2 नंढड़ा आहिनि। असांजो 2 नंढड़ियूं आहिनि मूंखे उन मां। हाणे तव्हां ते ज़िम्मेवारी वधी वई जेकॾहिं असां अचूं था छो त ज़ाहिर 2 शादियुनि सां औलाद बि माना तव्हांजा 6 पुट आहिनि त तव्हां नज़रियाती कारकुन बल्कि ईअं सम्झो त तव्हां हिकु घर जा भाती थियो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा त छा तव्हांजे जेके औलाद आहे उन्हनि खे छो त ज़ाहिर आहे उहे उन लाइ हूंदा त उन्हनि खे नौकरियूं बि मिलणु खपनि त पोइ छा तव्हांखे उन नज़र में रखंदे जेके हितां जा जेके असांजा अॻुवान आहिनि जेके तव्हांजे ॾाॾा साईं जे दौर खां वठी तव्हांखे सुञाणींदा हुजनि त भई हीअ नज़रियाती कारकुन आहिनि त पोइ छा तव्हांजी औलाद खे उन मां नौकरियूं जॉब्स वग़ैरह मिलियूं उन्हनि खे फ़ाइदो मिलियो? साईं घुर्ब अलाह खां आहे हे पीपल्स पार्टी आहे समड्रा हिते जेको बि आबासी ख़ानदान सां रहियासीं उन्हनि बि असांखे नौकरियूं ॾिनियूं। असांजे बिरादर खे ॾिननि। शाहिद भुटे साहब बि असांखे हिकिड़ी नौकरी ॾिनी जेको असांजो भाउ वफ़ात करे वियो। हाणे अलाह जी महिरबानीअ सां असांजा नंढड़ा मुंहिंजा पढ़नि था। हिकिड़ो जामशोर यूनिवर्सिटी पढ़े थो जंहिं ते असांजे वाल साहब जो नालो आहे मौलाना नबी ख़ान उहो उते पढ़े थो। असांजो ॿियो बि असांजो नंढड़ो BCom 2 बि करे वियो आहे हिते कॉमर्स में पढ़े थो शहबाज़ ख़ान।
टियों जेको मुंहिंजो नंढड़ो आहे असद ख़ान जेको आहे त उहो बि कमु करे वियो आहे जेको आहे त उहो डिग्री कॉलेज में हिते लाड़काणे में पढ़े थो। हिन महिल असांजो जेको तमामु वेझो पीपुल्स पार्टीअ जे हवाले सां हुजे या दोस्तीअ जे हवाले सां हुजे उहो असांजो सियाल बिरादरीअ सां आहे। इहो ई मुंहिंजो सुवालु हो त तव्हां जेको पहिरियां फैमिली जेका तव्हां ॿुधाई अब्बासी फैमिली उन्हनि सां तव्हांजा लगाव तमामु वेझा रहिया, तमामु वेझा। हाणे सियासी तौर ते तव्हांजा लगाव सियाल बिरादरी सां। अब्बासी साहब अब्बासी फैमिलीअ खे असां न छॾियोसीं, अब्बासी फैमिलीअ सां असां गॾु हुयासीं। असांजो तालुकात आहे पीपुल्स पार्टीअ सां। पीपुल्स पार्टीअ जो केरु बि ईंदो, रेड़ी वारो ईंदो, गॾ गाॾे वारो ईंदो, हारी ईंदो, असां जेका साईं आहे। अब्बासी ख़ानदान जा पंहिंजा मसइला हुया, उहे वॾा आहिनि, उन्हनि जा पंहिंजा आहिनि, ठहंदा बि कंहिंखां कोन पुछा कंदा। उहो पाण पीपुल्स पार्टीअ खां अलविदा करे साइड करे आ, असां उन्हनि खां अॻु में करे आयासीं। पोइ उन खां पोइ निसार खोड़ो साहब बि असांजे पाड़े जो आहे, असां सां गॾु ज़मीनूं अथसि, असां सां गॾु ज़मीनदारी अथसि असांजे ॻोठ राज बाग़ में। उहो कॾहिं बि इंटरफेयर न कंदो आहे, जेके बि कमकार हूंदा अथसि मूंखे चवंदो आहे। उन खां पोइ ॿिया बि MP MLA खोड़ आया, पर जेको असांजो तक़रीबन पंध जॾहिं अब्बासी ख़ानदान छॾियो आहे, पर इन खां बि 2-3 साल जेको मुंहिंजो तालुकात दोस्ती हुई तारिक अनवर सियाल साहिब सां हुई। पोइ ॾिठोसीं त पीपुल्स पार्टी में त आहियूं, पर असांखे जेका इज़त मिली, जेका मोहबत मिली, जेको असांजा कम पंज थियनि पिया त सियाल बिरादरनि सां थियनि पिया, उहे बिरादरीअ जे हिसाब सां न, उहो पीपुल्स पार्टीअ जे हवाले सां, पीपुल्स पार्टीअ जे हवाले सां उमेद करे पिया वञूं। उहो बि पीपुल्स पार्टीअ जा कारकुन आहिनि, कारकुन लेवल ते उहो मथे आया आहिनि। जेको हिन महिल तुई बि असांजो तालुकात जेको सियाल बिरादरीअ सां हले थो, उमेद बि आहे, शरीफ़ माण्हू बि आहिनि, पढ़िया लिखिया बि आहिनि, अलाह जे महिरबानीअ सां पीपुल्स पार्टीअ सां बि घणो उन्हनि जो वास्तो आहे। असांखे उमेदूं आहिनि, अलाह में उमेदूं आहिनि, पीपुल्स पार्टीअ में उमेदूं आहिनि, सियासी पंहिंजे MP में वास्तो उमेदूं आहिनि। अच्छा, हाणे तव्हां छो त तव्हांजो लाॻापो तमामु घणो रहियो आहे ऐं उहे दोस्त जेके पीपुल्स पार्टी सां रहिया आहिनि उन्हनि सां तव्हांजो वेझड़ाइप रही आहे, त हाणे महीना 2-3 हूंदा बल्दियाती इलेक्शन जेका उनजो फ़िलहालु शेड्यूल न निकितो आहे, पर शेड्यूल खां पोइ तव्हां सम्झो था त बल्दियाती इलेक्शन में तव्हां जहिड़े दोस्तनि खे, छो त तव्हां नज़रियाती कारकुन आहियो, तव्हांखे अचणु खपे, छो त तव्हांजा जेके इलाइक़े जा जेके माण्हू हूंदा तव्हांखे पसंदि कंदा हूंदा, त तव्हां इन हवाले सां कॾहिं सोचो आहे हाणे हिन इलेक्शन में? हिन इलेक्शन जी ॻाल्हि कयूं या अॻिलनि इलेक्शननि जूं ॻाल्हियूं कयूं, जेके यूनियन काउंसिल रतोकोट, यूनियन काउंसिल नाइच, यूनियन काउंसिल रतोकोट जेका आहे उहा लाड़काणे तालुके में आहे, यूनियन काउंसिल नाइच जेका आहे बाकराणी तालुके में आहे, उहा ॻोठ बि असांजो आहे, UC बि असांजी आहे। वरी हाणे जेका कई अथनि यूनियन काउंसिल मिठो देरो असांजी देहनि खे टोड़े सोड़े कई अथनि, इन 3 यूनियन काउंसिलनि खे में असांखे विहारींदा आहिनि। खुर्शीद जुणेजो साहिबु हुजे, मज़हर जुणेजो साहिबु हुजे या तारिक ख़ान सियाल साहिबु हुजे, उहो असांजी मर्ज़ीअ ते थींदो आहे फ़ैसिलो। अॻिली इलेक्शन में बि असांखे वाइस चेयरमैन जेको आहे त ॾिननि यूनियन काउंसिल रतेकोट में, असां चयोसीं त असांखे जो चेयरमैनी फार्म बि भरायोसीं। पोइ पीपुल्स पार्टीअ जा ख़बर अथव त उसूल हूंदा आहिनि, असांखे चवनि त बाबा न माजो बाबा असांजे वाइस चेयरमैन लाइक़ु न आहे रतेकोट में। पोइ असां उहा न खईंसीं, असां खुला पोइ असां वाइस चेयरमैन जी डिस्ट्रिक्ट काउंसिल लाहौरी साहिबु हुयो, असां उन्हनि जी जिते किथे वर्क करे असां इहो ई चयोसीं त डिस्ट्रिक्ट काउंसिल जो उमेदवार बि अमानत अबड़ो आहे, चेयरमैन बि अमानत अबड़ो आहे, वाइस चेयरमैन बि अमानत अबड़ो आहे। मां इहे तकरीरूं कयमि बि, उन्हनि खे खटायोसीं, UC रतोकोट खटायोसीं, UC नाइच बि असांजे चवण ते थी। मां घुरियमि त मूंखे डिस्ट्रिक्ट काउंसिल जो, असांजो मामो हुयो उन घुरियो चेयरमैन मूंखे जो। पोइ वरी असांखे ॿिन्ही खे रिटायर कराइनि त तव्हां वियो त ॿियो हेठे तबिके माण्हू खे जेके दोस्त हुया, पोइ उहे बि असांजे सलाह मशवरे सां थिया। असांखे अदीअ घुरायो, फरियाल असांजो अदी फरियाल जेको आहे उते नवंदर हाउस, उते जेको बि फ़ैसिलो थियो असां क़बूल करे आयासीं। अचो UC 4 जंहिंमें हिते वेठा आहियूं असां, हीअ UC बि असांजे हवाले सां आहे। हिते बि असांजी जेका सदारत आहे उहा बि मूंखे मिली, UC जी सदारत पीपुल्स पार्टीअ जी। पोइ मां पाण न खयूं आहे, मां पंहिंजे सोट खे ॼराई आहे, ख़ादिम हुसैन अबड़े खे।
इंशाअल्लाह ताला उमेद अच्छा, आहे। हाणे इन ते तव्हां UC4 जी ॻाल्हि कई जी। त मां हिकिड़ो सुवालु कंदुसि, इन ते हाणे तव्हां जवाबु ॾींदो त भलो आहे, जे नथा ॾियो तव्हांजी मर्ज़ी आहे। छो त असांजो सियासी प्रोग्राम न आहे, हीअ असांजो बायोग्राफी आहे तव्हांजे बारे में। पर छो त तव्हां ॻाल्हि कई UC4 जी, त हिते हींअर जेका चेयरमैन जी चार्ज आहे उहा आहे काशिफ़ उमराणी खे, ऐं उनखां अलावा तव्हांजे लॻभॻि ई सिंध जो सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी मोहतरम निसार खोड़ो साहिबु वेठो आहे। मां आयुसि न त मां कुझु रिकॉर्डिंग बि कई आहे, उहो मां तव्हांखे ॾेखारियां थो। छा माना इन्हनि हालांकि 20 UC जेके आहिनि हूअं बि, छो त तव्हां पीपल्स पार्टी जा पुराणा कारकुन आहियो, त हिते 20 UC आहिनि ऐं 20 तक़रीबन पाकिस्तान पीपल्स पार्टी सां ई तालुक़ु रखनि था। त लाड़काणे शहर जी ख़ासि तौर ते नज़र मौला, ऐं हिन मां न UC सिर्फ़ु 4 जी ॻाल्हि नथो कयां, मां सॼे नज़र मौले जी ॻाल्हि थो कयां। ईअं छो एतिरो माना हितां असां जॾहिं क्रॉस था कयूं खोड़ो साहिब जो बंगलो हेॾे अचूं था, त ईअं थो लॻे ॼण असां कचे वारे पासे ॾे वञी रहिया आहियूं। त इहो नज़र अंदाज़ थियो आहे या तव्हां दोस्तनि जी नज़र न रही आहे नज़र मौले ते? असली ताईं हक़ीक़त इहा ई आहे त असांखे खोड़ो साहिब बि असांजी UC सां तालुक़ु रखे थो। अॻु में खोड़े साहिब जो जेको पंहिंजो ॻोठ हो उहो UC3 में हुयो, रहमतपुर में। जॾहिं खां हीअ UC4 थी, हीअ असांजी जेका UC हिकिड़ी हुई, 6-4 हिकिड़ी हुई, माना 4 हुई, हाणे हुनखे कयुनि 6। हाणे बि इहा ख़बर पए थी त जेका असांखां पोयों घिटी आहे फाटके खां ओर ते, हीअ असांजी पट्टी जेका बाज़ीकर पुल ते इनखे 4 था कनि। खोड़े साहिब वारो पासो वरी ॿी UC थी ठहे, रोड खां जेको 6 आहे इन 6 खे बि 2 था कनि। इन जो सबबु छा चइजे त UC चेयरमैन कमु नथो करे सघे, वॾी एरिया आहे या असली छा आहे त आदमशुमारी जेका आहे त उहा जेको आहे त इनखे चवां असांजो आदमशुमारी जेका आहे त उहा वधी वई आहे। तक़रीबन UC यूनियन काउंसिल UC 12,000 ते ठहणु खपे। हीअ जेका असांजी UC जेका आहे तक़रीबन घटि में घटि 30,000 ते थी वई आहे। अच्छा, हा, कच्ची आबादी जेका आहे असांजो चांडका पुल, चांडका पुल खां वठी आहे लोकल बोर्ड वारी पट्टी, SP ऑफिस हा UC4 में। अच्छा, इहो यको पट्टी इन खां चांडका पुल खां होटल खां वठी ओरियो पासो इहा पट्टी चांडका हॉस्पिटल, लोकल बोर्ड रोड जो इहो पासो, इहो सॼो हीअं 4 वञी बाज़ीकर पुल ते चढ़ो इहा UC4 आहे। UC4 आहे, वधी बि वई आहे। असांखे सियासी असांखे नज़र अंदाज़ थी सघे थो, असांखे तकलीफ़ म्यूनसिपालिटीअ जे तरफ़ां हुजे, मेयर मां हुजे, छो त उहे अचनि था मनपसंदि माण्हुनि खे था अचनि। हा, पीपल्स पार्टीअ मां मथियनि मां न आहे। बाक़ी अचो इन ते काशिफ़ उमराणी साहिब ते, काशिफ़ उमराणी साहिबु नओं हुयो। काशिफ़ उमराणी साहिबु अॻिली इलेक्शन में अकबर शाह सां गॾु उन्हनि जो एजेंट थी वेठो। अच्छा, हिन चकर के दोस्त उनखे खणी आया हा, उन में मथी इलेक्शन में PMN जी में उन में असां सभु पोलिंगियूं खटियूंसीं। अलाह जी महिरबानीअ सां हाणे बि UC4 असां 550 जे लीड ते खटी आहे। हीअ UC4 हिकु हीअ ॿीलोर साहिब वारी, इहे असां 550 जे लीड ते हीअ असां खटी आहे। असां पंहिंजूं जेके पोलिंगियूं आहिनि जिन ते असांजा सोट भाटिया भाइर वेठा, असां सभु खटियूं आहिनि। बाक़ी 2 पोलिंगियूं हुयूं जेके खोसन साहिबनि जूं, जिते पाण निसार साहिबु वोट कयो, उहे 2 हाराईंदनि। असली हुयो हिन जो चेयरमैन अमीर बशगाद, उहो बि फ़ैसिलो असांखे थियो। जेको नवंदेरे हाउस मां फ़ैसिलो थियो, अदीअ जेको वेही कयो हुयो, उहो फ़ैसिलो इहो थियो हुयो। उहो अञा ताईं भाऊ अब्दुल फ़ताह भुट्टे वटि लिस्ट बि पई आहे त उन में चेयरमैन ख़ादिम हुसैन अबड़ो, अमानत अबड़े जो सोट चेयरमैन उहो, वाइस चेयरमैन जेको आहे त जंहिंखे चवां अमीर बशगाद। पोइ अमीर बशगाद मरहूम असां वटि आयो, मेड़ियूं मिंथूं कीअं त तव्हां छॾियो। असां चयो त बाबा जेको निसार साहिबु फ़ैसिलो कंदो असांखे क़बूलु आहे। निसार साहिबु मूंखे चयो पाण घुराए, उहो बि वेठो आहे हयाती ॾे, असां बि वेठा आहियूं। मूंखे चई त तूं पाण चेयरमैनीअ ते अचु, उहो मूंसां थोरो फ्री बि आहे। मूंखे चई त तूं अचु। मां चयो साईं मां अचणु कोन थो चाहियां, जे मां ईंदुमि त पंहिंजे ॻोठ में ईंदुमि, तव्हां महिरबानी करे सोट खे ॾियो। पर ॾाढो मूं ते प्रेशर विधईं, तूं पाण अचु, मां कोन आयुमि। पोइ असां सोट जी दरख़्वास्त ॾिनी थिए। पोइ निसार साहिब जे जेको आहे त तंहिंखे चवां
असांजो जेको आहे त साईं अलाउंस थियो जेको आहे त साईं के चवां उते त असांजो त बाबा हाणे जेको बि फ़ैसिलो आहे कयूं था सभु क़बूलु कयो। असांजो जेको आहे त उते पोइ इहा ई अलाउंसमेंट थी त अमीर बश्क गाद खे था ॾियूं चेयरमैन ई वाइस चेयरमैन खादम हुसैन हिकिड़ो थी वियो फ़ैसिलो। 2 ॾींहंनि खां पोइ 3 ॾींहंनि खां पोइ कहिड़े बि तरीक़े सां फ़ैसिलो मटियो। असां कावड़ियासीं वरी असां ॾे मेड़ियूं मिंथूं हे हो सभु आया। हाणे पीपुल्स पार्टी आहे कावड़जण त न खपे पर दिलि खे तकलीफ़ ज़रूरु थी ॾुख थियो त बाबा जॾहिं वास्तो असां था रखूं उथंदे खां वठी हिन यूसीअ जा मालिक असां आहियूं। ॿियो को हिते अॿड़ो कोन्हे को अॿड़ा आहिनि असांजा 6 में टोटल असांजो जेको बि आहे उते आहिनि हिते न आहिनि। पोइ इहो ॾुख थियो 2 ॾींहं कावड़ियासीं वरी असां संग साथीअ चयो हथु खणी आयासीं। हाणे बि इंशाअल्लाह ताला उमेद आहे पीपुल्स पार्टी आहे जेको बि फ़ैसिलो थियो असांखे क़बूलु आहे। पीपुल्स पार्टी जे फ़ैसिले खां फिरणो न आहे पर उमेद आहे त UC 4 असांजे खां अलावा पीपुल्स पार्टी असांखे नज़रअंदाज़ न कंदी। असां वटि वेही करे असांखे विहारे करे फ़ैसिलो ज़रूरु कंदा असांजे राज़ीमंदीअ सां। जे असां टिकट ॾिनी असांखे त बि जी बिस्मिल्लाह पर जे असांखां वधीक को ॿियो दोस्त आहे पीपुल्स पार्टीअ खे ऐं ॿिए कंहिंजी महिनत आहे त असां पीपुल्स पार्टी में रहंदासीं कमु कंदासीं उनखे गॾिजी खटाईंदासीं। पर उमेद आहे त टिकट असांखे मिलंदी पीपुल्स पार्टीअ जी असांखे मिलंदी इंशाअल्लाह ताला। UC खटंदासीं UC नाइच आहे उते बि असांखे विहारे करे हाणे जेको तव्हांखे वेझड़ा आहे पार्टी जे हवाले सां घणो तव्हां सियाल बिरादरनि ॾे या ॿियनि दोस्तनि ॾे? साईं असां जेको हिन महिल घणो मुंहिंजो वास्तो जीअं चइजे त मां सियाल बिरादरीअ सां हूंदो आहियां। मां अलाह जी महिरबानीअ सां पंहिंजे बि हिते उताक ते तक़रीबन मां हिते 90 खां वठी फ़ैसिला कया आहिनि पर अंदाज़ो न आहे मां लखनि जे तइदाद में फ़ैसिला कया आहिनि। फ़ैसिलो क़ुर शरीफ़ जो हूंदो आहे कॾहिं बि दुर भर न कयो आहे कंहिं दोस्त जे चवण ते न कयो आहे कंहिंजे प्रेशर ते फ़ैसिलो न कयो आहे। हिन महिल बि अलाह जी महिरबानी आहे सियाल साहिबनि जी महिरबानी आहे उते बि हाउस ते फ़ैसिला तारिक ख़ान सां गॾु मां उते मां कंदो आहियां उते। त पोइ हाणे हीअं जॾहिं तव्हांजी एतिरी वेझड़ाई आहे त तव्हां पुरुमीद आहियो त हाणे बल्दियाती इलेक्शन में तव्हांखे मौक़ो मिलणु खपे तव्हांखे टिकट मिलणु खपे? इंशाअल्लाह ताला उमेद अल्लाह में आहे उमेद अल्लाह में आहे। पीपुल्स पार्टी आहे टिकट अॻु में बि असांखे मिली हुई पीपुल्स पार्टीअ जे हवाले सां डिस्ट्रिक्ट काउंसिल जी। पोइ उते असांजो दोस्तनि कंहिं चयो जीअं बुगिया साहिबु आहिनि कंहिं ॿिया दोस्त हुया असां उन्हनि खे कोन चयोसीं। पोइ कंहिं ॿिए दोस्त जे नाले चयनि त साईं हाणे तव्हां हिन चकर वियो तव्हां रिटायर ई कयो पोइ ॿीहर तव्हांखे ॾींदासीं इंशाअल्लाह ताला। पीपुल्स पार्टी आहे असां चवंदासीं त बाबा असांखे चेयरमैनी ॾियो या डिस्ट्रिक्ट काउंसिल ई ॾियो पर जेको असांखे ॾिननि काउंसिलर ई ॾिननि त बि पीपुल्स पार्टीअ जे असांखे क़बूल आहे उमेद आहे। इहा तव्हांजी मोहबत आहे पीपुल्स पार्टी सां पर हीउ जेको दौरु आहे न हिन में छो त 4 माण्हू तव्हांजा बि जेके पोइ लॻ हूंदा तव्हां मां उमेद हूंदियूं ज़ाहिर आहे तव्हांजे इलाइक़े जा माण्हू उन हवाले सां ज़ाहिर आहे हिकिड़ी शइ इहा माना तव्हांखे ज़रूरु अचणु खपे। अच्छा हाणे जेके 20 UC जेके आहिनि छो त तव्हां पुराणा कारकुन आहियो पीपुल्स पार्टीअ में त हिते जेके हलो सिटी जे हवाले सां जेकॾहिं हा आहिनि सिटी 20 UC तव्हां पुरुमीद आहियो त इन्हनि जेको 4 साल जेके गुज़ारिया उहे अवामी उमंगुनि ते पूरा लथा? न साईं हिन महिल आहे त उहो पंहिंजी पार्टीअ जी इन में पार्टीअ जो चेयरमैन साहिबु हुजे अदी फरियाल टारपुल हुजे असांजो जेको आहे त साईं के चवां मोहतरम जनाब आसिफ अली दरदारी साहिबु हुजे निसार खोड़ो साहिबु हुजे सोहेल अमन सियाल साहिबु हुजे तारिक अमन सियाल साहिबु हुजे या जमील साहिबु हुजे उन में कंहिंजो ॾोह कोन्हे को। इहे जेके कोताहियूं आहिनि जेके ग़लतियूं आहिनि इहे चेयरमैन जूं पंहिंजियूं आहिनि। छो हा हेठी लेवल ते चेयरमैन अना जो मसइलो था कनि चेयरमैन ईअं सम्झो त उहो चिदो चिदे ते जीअं भञिबो आहे सिंधीअ में उहो था कनि त हे मुंहिंजो न आहे हे ॿिए जो आहे। हे त तव्हां हाणे अलाए महिरबानी सां अॼु आयो पर तव्हां कल्ह अचो आहे त असांजी घिटीअ जो असरु ॾिसो आहे त छा हुयो। इन्हनि खे तक़रीबन को UC जे चेयरमैन आहिनि जेके इहे रखियल आहिनि छो त अॼुकल्ह वरी इहो ठीको बि UC जे चेयरमैन खे ॾिनो अथनि 4 लख रुपए जो ठीको सफ़ाईअ जो बि उनखे ॾिनो अथनि ट्रैक्टर बि चेयरमैन खे ॾिना अथनि। उहे चेयरमैन पिया पंहिंजा इस्तेमालु था कनि
पंहिंजे घरनि में था इस्तेमालु कनि, तेल बि कनि था, उहे ड्राइवर बि नौकर करे हलाइनि था। इहे चेयरमैननि जूं ग़लतियूं आहिनि। उन में कॾहिं बि असांजो चेयरमैन पार्टी न चाहींदी त तव्हां जेको आहे त कम न थिया आहिनि, बिल्कुलु न थिया आहिनि, उहो बिल्कुलु न थिया आहिनि। हिते जॾहिं त तव्हां हालांकि नज़र मोहलो हुजे या भैंस कॉलोनी, तव्हांजे इलाइक़े में उहे शख़्सियतूं रहनि थियूं जेके माना उन जंहिंजो गहरो तालुक़ु आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां। वरी जेकॾहिं असां अचूं था ज़िला काउंसिल जो चेयरमैन ख़ान सांगरू साहिबु, उहे हाणे जेतिरो टाइम उन्हनि गुज़ारियो आहे उन्हनि जो पीरियड तव्हांखे कीअं था ॾिसो त उन्हनि कमु कयो आहे? न साईं, ॾिसो न, ख़ान सांगरू साहिबु हुजे या हिन महिल जेको मेयर साहिबु आहे ख़ैरमन शाह शेख साहिबु हुजे, उनजा असां सां सियासी त पंहिंजी जाइ ते, पर बिरादरी तालुकात बि आहिनि, शरीफ़ माण्हू आहे। असलम साहिबु बि कंहिंजे कोन ख़्याल ते हलो, कॾहिं बि असांखे मोज़िद जे चङे जे हैसियत में, पीपुल्स पार्टीअ जे हैसियत में कॾहिं बि असांखे घुराए असांजो विहारी न त बाबा जेको आहे त साईं खे चवां असांजो जेको आहे त तव्हां वेहो, असांजो जेको आहे त साईं खे चवां दादा तव्हांखे हे ॾियां। हिन महिल हे जेको चेयरमैन साहिबु वेठो आहे इन बि कॾहिं कोन घुरायो आहे। या असांजे यूसीअ जो वाइस चेयरमैन खे चार्ज आहे चेयरमैन जी जो मरहूमो मरी वियो, कॾहिं उन बि असांखे कोन अचे चयो आहे दादा हे 2 नलका तव्हां वठो, 2 मिशनियूं वठो, 2 सोलर वठो। इहो हिसाबु किताबु इहा शइ आहे तव्हांखे माना ईअं सम्झो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी यूसी लेवल ते, ज़िले लेवल ते, सिटी लेवल ते सभु कुझु पाकिस्तान पीपुल्स पार्टी वेठा, पर पोइ बि तव्हांखे उन मां को बि लाभ न असांखे चेयरमैन नज़रअंदाज़ कयो आहे यूसियुनि जे। बाक़ी पार्टीअ वारनि जी असांखे शिकायत कोन्हे, पार्टीअ जा आहियूं, पार्टीअ में रहंदासीं, पार्टीअ मां का बि शिकायत असांखे कोन्हे की। बाक़ी जेके चेयरमैन आहिनि उहे पंहिंजा वेही ज़ाती जेके आहिनि न, हिन महिल अलाह जे महिरबानीअ सां असांखे हिते असांजो हे चवणु नथा वठनि त अलाह याती ॾे सियाल साहिबनि खे, असां उन्हनि खां वठी बि हिते यूसी 4 में कमु कयूं था। जीअं स्कीमियूं आहिनि, सोलर आहिनि, मिशनियूं आहिनि, नलका आहिनि, असां सियाल साहिब खां वठी पार्टीअ खे ॿुधाइनि था असां ॾियूं था, पर हे जेको मसइलो कनि था इहो हेठि लेवल ते इहे चेयरमैन था पाण कनि। पार्टीअ जो कोई बि हुकुम कोन्हे को। पार्टी जीअं हुजे, पार्टीअ में मथे अलाह जी महिरबानीअ सां अब्दुल फताह भुट्टो साहिबु वारा वेठा आहिनि, असांजा जेको आहे त जमील अहमद सूमरो साहिबु वेठो आहे, निसार अहमद कोड़ो साहिबु वेठो आहे। वरी पंहिंजी असांजी तबियत बि न आहे जो पार्टीअ जी शिकायत पार्टीअ ॾे खणी वञूं। उहो चवंदा आहियूं ठीकु आहे, वरी जेॾी महिल ईंदा आहिनि त वरी इहो असां उन्हनि सां कॾहिं अॻियां जलसनि जुलूसनि में असां हूंदा आहियूं। हाणे बि चेयरमैन साहिबु जेको टाइम ॾिनो, बिलावल साहिबु पॉइंट मूंखे ॾिनी आहिनि यूसी 4 जे हवाले सां। असांजी बेकरी आहे इन जे आॾो, हिते असां पग बि पटको बि पारायोसीं बिलावल साहिब खे। हा, हिते जेको बि हिते प्रोग्राम थियो उन में टोटल बाकराणी बार्डर इहे सभु हिते मूंखे ॾिना आहिनि, यूसियूं 4 ॾिनियूं आहिनि। जहाँ जमील साहिब जो प्रोग्राम कयोसीं असां जेको आहे त तंहिंखे चवां हे रुगो पार्टीअ में वेही करे चेयरमैन थोरो कम खे सेट कनि न, त अलाह जी महिरबानीअ सां 9 लख रुपया आहिनि। 9 लख रुपया बजट आहे। उन में अॼु अमानत अबड़े जी घिटी ठही, सुभाणे कंहिं ॿिए दोस्त जी ठही, सुभाणे कंहिं टे जी ठही। अॼु अमानत अबड़े जे घिटीअ में ट्यूब लाइटियूं लॻियूं, अॼु सेवर लॻा, अॼु पेवर लॻो, अॼु हे थियो थी वेंदो। इन हवाले सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल न थींदी आहे त कुझु बि न अथई, चयो आहे तमामु घणो चयो आहे। हितां जे यूसी चेयरमैन खे तमामु घणा माण्हू मोकिलींदा आहियूं त बि ना उमेद थी माण्हू मोटींदा आहिनि। असांखे कुझु बि हिन महिल ताईं न ॾिनो अथई, पार्टीअ जो आहे। हाणे टाइम थोरो वरी बचो आहे, तव्हां पंचायत इलेक्शन में कंफर्म तव्हां अची वेंदो जे टिकट मिले थी त? ईंदासीं, सुठो फ़ैसिलो कनि, असांखे भली न बि मिले, असांखे नायूं लाइक़ु असांखे न मिले, पर असांजो ज़रूरु इहो आहे तव्हांखे साईं, तव्हां इहा तव्हांजी मोहबत आहे। तव्हां जेका चओ था न भले न मिले, पर तव्हांजो जेकॾहिं असां हुन ॻाल्हि ते चऊं त तव्हां नज़रियाती कारकुन आहियो, 40 साल जेकॾहिं 38-40 साल तव्हांजो तव्हांखे मिलणु त खपे साईं। त असां इहो ई हाणे बि चऊं था, पीपुल्स पार्टीअ सां असां हर शइ रद्द ॾियण खां बि पीपुल्स पार्टीअ खे तयारु आहियूं। असांजो जेको तालुकात आहे शहीद पार्टीअ सां आहे, भुट्टे ख़ानदान सां आहे। अॼु बि चऊं था त असां खां वधीक को पीपुल्स पार्टीअ खे ॾेखारे हिते, मां त चैलेंज कयां थो,
मां त हाणे पार्टीअ जा नाला नथो खणां के वॾनि जा MP MLA जा, शायदि उहे बि असां खां पोइ आया आहिनि के कहिड़ियुनि पार्टियुनि में हुया के कहिड़ियुनि में हुया। असां इन्हनि खां अॻु में असां जेल बि काटे आया आहियूं। जॾहिं गिरफ़्तारियूं पियूं थियनि हिते मोहतरमा जूं, हिते छेल हलाया आहिनि, त बि उन्हनि में असां गिरफ़्तारियूं असां ज़ोरीअ मोबाइलनि में चढ़ी वञी ॾिनियूंसीं। मरहूम अयास उमिरे सां असां गॾु हुआसीं जेलनि में। असां चऊं था भली तव्हां जेको बि फ़ैसिलो कयो असांखे विहारे कयो, असां खां वधीक तव्हांखे अञा को सुठो माण्हू अचे थो जेको हिते वेही कमु करे त असां राज़ी आहियूं। हा, राज़ी आहियूं। उन खे तव्हां टिकट ॾियो, असां गॾिजी कमु कंदासीं, पर ग़लति फ़ैसिलो न कयो। ग़लति फ़ैसिलो कंदव ग़लति फ़ैसिले सां अवाम खे नुक़सान थो थिए, तकलीफ़ अवाम खे थी थिए। असां पंहिंजे घरनि में ठीकु वेठा आहियूं, तकलीफ़ उन्हनि खे थी थिए, उहे असां वटि था अचनि। हे त हाणे इलाही महिरबानी सां ॿार माण्हू बीहारिया आहिनि जेके हेॾे नथा अचनि, पर असांजी उताक में तव्हां ईंदव त सुबुह खां वठी राति जो 12 बजे ताईं मां वेहंदो आहियां। राति जो 12 बजे ताईं वेहंदो आहियां। इहे 5-7 फ़ैसिला मूं वटि अलाह जी महिरबानीअ सां। पुलिस जो असां वॾेरनि जो कमु आहे, पुलिस सां असांजो एतिरो तालुकात आहे जीअं भाइरनि वारो हूंदो आहे। किथे बि हुजे, सॼी सिंध में हुजे, पर ज़रूरु SHO को DSP को ऑफिसर असांखे चइजे त हे नथो सुञाणे, मां नथो सुञाणियां। सभु अलाह जी महिरबानीअ सां सभिनि सां बांह ॿधण वास्तो आहे। असांजो कमु सियासी हुजे या पुलिस में हुजे, असांजो बाहिरी लेवल ते थी वेंदो आहे। मसइला माण्हुनि जा हिते मूं वटि उताक खुली पई आहे। न पाण रोज़ानो तव्हां केतिरा एज़ अ ज़मीदार एज़ अ वॾेरो तव्हां केतिरा फ़ैसिला कंदा आहियो माण्हुनि जी भलाई जे लाइ? तक़रीबन साईं हूअं मां ॾींहं जो फ़ैसिला रखंदो हुउमि। हाणे हिन ऊन्हारे जो तक़रीबन मां शाम जो 3-4 फ़ैसिला हूंदा आहिनि, सुबुह जो 2-3 फ़ैसिला हूंदा आहिनि। बाक़ी सियारो हूंदो आहे त पोइ त ॾींहं जो कॾहिं 5 कॾहिं 8, पर टाइम टेबल जेको मुक़ररु ठहियलु आहे, घणा फ़ैसिला छंछरु आचर ऐं जुमो 3 ॾींहं माना फ़ैसिलनि खे ॾींदा आहियूं की बिना कंहिं शर्त। कोई अहिड़ो मैसेज जेको अवामी भलाई जे लाइ हुजे, भले पोइ खणी तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ॾियणु चाहियो या असांजे अवाम खे ॾियणु चाहियो? मुंहिंजो इहो अवाम खे बि आहे त मुंहिंजो पार्टीअ खे चेयरमैन खे बि आहे त असां पीपल्स पार्टीअ जा आहियूं। पुराणा जेके कारकुन आहिनि, जेके पुराणा पार्टीअ जा माण्हू आहिनि, मुंहिंजो इहो पैगाम आहे कारकुन जी हैसियत ते त ईंदड़ इलेक्शन जेका अचे थी हाणे, त इन में पुराणनि खे पार्टी वारनि खे वेही गॾिजी फ़ैसिला कयो, गॾिजी खणी हलो। कंहिं सुठे माण्हूअ खे टिकट ॾियो जेको तकलीफ़ खां बिना खटी अचे, जेको को इलाजु न करणु खपे। नवनि खे आणियो, नवां अचनि, उन्हनि जी कारदगी ॾिसो। असांजो पार्टीअ खे, सिंध जे सदर खे, MP MLA खे, असांजो चेयरमैन साहिब खे इहा अपील आहे, जेको बि ॾींदा असांखे क़बूल आहे, पर थोरो विहारे सभु कंहिंखे मुतमिन कंदा, पार्टीअ खे इतमाद में वठंदा कारकुननि खे। छो त असां कारकुन आहियूं। MP MLA बि असांजे वोट ते था थियनि, उहो हिकु वोट असांजो खणी असेंबलियुनि में बि वञी असांजे वोट ते था वेहनि, पर जे असांखे वेही थोरो चवंदा त असांखे कंहिंखे टिकट ॾियूं था, तव्हां राज़ी आहियो, त असां अॼु पोइ शिकायत एतमाद में वठनि, एतमाद में सभिनि खे वठनि। वॾी महिरबानी साईं, तव्हां अॼु टाइम ॾिनो। हालांकि जीअं तव्हांजे बपोल ऐं तव्हांजे हिते असां उतां जीअं आयासीं त रियली तव्हां वटि माण्हू वेठा हुया ऐं तव्हां वटि इहे फ़ैसिला थींदा रहंदा आहिनि। थैंक यू वेरी मच सर, तव्हां छानका न्यूज़ खे टाइम ॾिनो। महिरबानी, वॾी महिरबानी। जी नाज़रीन, तव्हां ॾिठो त जेको मोहतरम अहमद अली ख़ान अबड़ो साहिब जो चवणु हो त असांखे इहा उमेदु आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी सां, छो त असांजो लाॻापो जेको रहियो आहे उहो वॾड़नि खां रहियो आहे, तंहिंजे करे। ऐं ॿियो उन हवाले सां बि उन्हनि जो चवणो हो त UC चेयरमैन्स कमु कोन कयो आहे, उन मां असां मुतमइन न आहियूं, पर जेकॾहिं इहो कमु हिन बल्दियाती इलेक्शन में असांखे ते जेको एतमाद कंदे चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो साहिबु जेकॾहिं असांखे ज़िम्मेवारी ॾींदा, अवामी जेके फ़ाइदा आहिनि, उन्हनि जा जेके नंढा नंढा कम आहिनि, उन्हनि खे पूरो करण लाइ असां हर वक़्तु तयारु आहियूं। कैमरामैन ख़ालिद मुग़ल सां गॾु ज़ुल्फ़कार वली खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।